एक अध उम्र जो हमरा वॾी ठाक फूक सां कंहिं जगह ते कुर्सी ते वेठे ॻंढिरियूं खाई रहियो हो त हिकु नौजवान उन जी खाधल ॻंढेरी खणी खाए पियो त उन हमरा चयसि त शर्म कोन थो अचे जो मुंहिंजी खाधल ॻंढेरी थो चूसे। तंहिं त उन नौजवान चयसि त शर्म त तोखे अचणु खपे जो तूं चूपन में रस जी ज़री बि नथो छॾी